मुझो ये एल्बम जंहिंजो नालो आहे जान, पहिरें एल्बम जी मोट असांजे सभिनी हाज़रीन ऐं नाज़रीन एतिरो दिलि सां जान सां पसंदि कयो जो असां ये एल्बम वरी आंदो आहे। त इंशाअल्लाह ताला उम्मीद कयां थी जेको रिस्पॉन्स पहिरें में मिलियो उन खां वधीक हिन में मिलंदो। ऐं हिन एल्बम जो जान नालो असां इन जे करे रखियो आहे जो हिन में असांजी पूरी टीम जान सां कमु कयो आहे। जो मां नाला वठणु ज़रूरु सम्झंदुमि त खियलदास कोहिस्तानी ऐं कोमल एंटरप्राइज़ जेका बि टीम आहे, ख़ासि तौर ते वहीद अकड़ी जी शाइरी, मुंहिंजे न आवाज़ ऐं खोड़ सारा असांजा ॿिया दोस्त जिन मिली जुली करे असां हिन में इलाही सारी महिनत कई आहे। उमेद कयां थी तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि ईंदो। कर सितम अञा मुँह में ज़रो सा हुआ, कर सितम अञा मुँह में ज़रो सा हुआ। इंतहा कर तो जुल्म जियो मिठा, कर सितम अञा मुँह में ज़रो सा हुआ, कर सितम अञा मुँह में ज़रो सा हुआ। कर सितम अञा मुँह में ज़रो सा हुआ, कर सितम अञा मुँह में ज़रो सा हुआ। इंतहा कर तो जुल्म जियो मिठा, कर सितम अञा मुँह में ज़रो सा हुआ, कर सितम अञा मुँह में ज़रो सा हुआ। कर सितम अञा मुँह में ज़रो सा हुआ, कर सितम अञा मुँह में ज़रो सा हुआ। इंतहा कर तो जुल्म जियो मिठा, कर सितम अञा मुँह में ज़रो सा हुआ, कर सितम अञा मुँह में ज़रो सा हुआ।
अन्या